जय झूलेलाल। मां चंदा माखीजा असांजे चैनल सिंधु संगम माचिस मीडिया में तव्हांजो स्वागत कयां थी। हीअ ख़बर नरसिंहपुर जी आहे। नरसिंहपुर झूलेलाल मंदिर में भगवान श्री कृष्ण जो जन्मोत्सव वॾे धूमधाम सां मल्हायो वियो, जंहिंमें समाज जे ॿारनि पारां डांस प्रस्तुत कयो वियो। हिन कार्यक्रम जी तैयारी सोनल वाधवानी ऐं सीमा बालानी ॿारनि खां कराई। कार्यक्रम जी सेवा में मुख्य रूप सां रामदास साधवानी, सुरेश साधवानी, दीनदयाल मेघवानी, प्रेम चावला, मनोज छेतीजा, अमर राजमलानी, गोपीचंद चेलानी, सोनू चावला, सोनू मेघवानी, नीरज जगवानी, भगवान दास मोटवानी, अभिषेक साधवानी, मनोज साधवानी, हरीश चावला, निशा वाधवानी, रवीना हरियानी, रोशनी सेतवानी, सपना साधवानी, रीता चावला, हर्षा साधवानी, महक धनवानी, भूमिका सेतवानी, पंडित प्रमोद तिवारी, भाई साहब घनश्याम दास लखवानी ऐं वॾी संख्या में समाज जे माण्हुनि जी उपस्थिति हुई। नरसिंहपुर जी हीअ ख़बर फ़िलहाल एसिताणी। अगरि तव्हांखे हीअ न्यूज़ वणी आहे त सिंधीअ में ख़बरूं ॿुधण लाइ सिंधु संगम माचिस मीडिया जा वीडियो लाइक कयो, शेयर कयो ऐं सब्सक्राइब करे सिंधियत खे वधाइण में सहयोग कयो। जय झूलेलाल।